हाणे असांजे विच में एचओ नियालानी साहिब अॼु वोट्स ऑफ थैंक्स चवंदो ऐं अॼु उन्हनि जी पोटी आई आहे अॼु उहा असांजी नंढी बबली पलो पाईंदी। मां पवन जी खे विनंती थो कयां त एचओ नियालानी खे उहे स्टेज ते वठी अचनि ऐं सभिनी जो थैंक्स चवनि ऐं उनखां पोइ असांजी नंढी बबली उहा पलो पाईंदी अॼु। हासन सर जी। जय झूलेलाल। प्यारा भावरो ऐं भेनर, सिंधी समाज जो इतिहास अॼु उन जो नओं एपिसोड अवां जे अॻियां पेश कयोसीं। उन निमित्त जिन विद्वान ऐं विदुषी भाउरनि ऐं भेनरुनि पंहिंजा आलमाणा वीचार पेश कया, उन्हनि जा असां तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं। दीदी सॉरी तव्हांखे रहिजी वियो, तव्हांजा वीचार प्रिया दीदी खे स्टेज ते खणी अचनि। दीदी मां तव्हांखां माफ़ी थो घुरां, मुंहिंजो ध्यान मां निकिरी वियो। असांजी दीदी जेके नासिक रोड में रहंदा आहिनि ऐं सभिनि जेके बि सिंधी हलचलूं थींदियूं आहिनि देवलाली नासिक जे अंदरि उन्हनि में भाग वठंदा आहिनि। ख़ासि करे जेको पहिरियों परिवार उन जे अंदरि ॾाढा सक्रिय आहिनि ऐं नासिक जे BSS जेकी नासिक जे अंदरि आहे उन जे अंदरि बि एज़ अ सेक्रेटरी करे कमु ॾिसंदा आहिनि ऐं इलाही घणियूं एक्टिविटी जे अंदरि ऐं हिकु बि अहिड़ी एक्टिविटीज़ कान्हे जिते असांजी दीदी हाज़िर न रहंदी आहे। ऐं दीदी मां तव्हांखे अॼु पंहिंजा वीचार रखण लाइ तव्हांखे सॾु थो कयां ऐं मां वरी हिकु दफ़ो न थो पकड़ियां त मां दीदी भुलिजी वियुसि ऐं तव्हां अॼु पंहिंजा वीचार पेश कयो। हेलो दीदी आवाज़ अचे थो? हेलो हाँ दीदी आवाज़ अचे थो न? हाँ आवाज़ अचे तो, वीडियो न थो अचे भैया। हाँ ठीक है, तव्हां ॻाल्हायो, तव्हांजो फोटो ॾिसण थो अचे दीदी, आवाज़ बि अचे थो। हाँ ॻाल्हायो दीदी ॻाल्हायो। हेलो हाँ अचे थो दीदी ॻाल्हायो। जो हमेशा मूंखे हमेशा साथ ॾींदा आहिनि। मां प्रिया साधवानी BSS जी ऐं रितिका भावेशा कल्चर फोरम जी वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं प्यारे परिवार सां बि गॾियल आहियां। रतन भैया जे लाइ मां जेको बि चवां ॾाढो घटि आहे। असां जेको बि प्रोग्राम कंदा आहियूं, मतिलबु अगरि ॿार सोचींदा आहिनि पंहिंजे लाइ कोई बि, उहो सुपिनो पूरो करण लाइ उन्हनि जा माउ पीउ जीअं अॻिते वधंदा आहिनि कि असां कुझु प्रोग्राम सोचियूं ऐं भैया असांजी हेल्प न कनि, ईअं थी न सघंदो आहे। दीदी आवाज़ अचे तो? पवन जी सर दीदी जे हिते थोड़ो नेटवर्क जो इशू आहे, तंहिं करे कनेक्ट डिस्कनेक्ट था थियनि पिया। हाँ हाँ, न त पोइ आवाज़ ॾेखारनि भले, सिर्फ़ु नेट न अचे, भले फोटो न अचे। दीदी आवाज़ अचे तो? हलो आखिरी में खणोसि था दीदी खां वरी, तेसिताईं टेस्टिंग कयोसि। हसनन सर जी तेसिताईं वोट ऑफ थैंक्स चयो, आखिरी में हिकु दफ़ो वरी दीदी खे खणंदासीं। अॼु असांजे अॻियां सभ खां अवल श्रीमती उमा जैतानी, जिन आसाम में सिंधी संस्कृति सिंधी सभ्यता जी जोत जगाई है। मिस्टर किशोर भागचंदानी, लेक्चरर इन उल्हासनगर। असांजो ही भाव उल्हासनगर में सिंधी ॿोलीअ, सिंधी साहित्य
ऐं सिंधी सभ्यता खे जीआरे रखी वेठो आहे। साईं गुरु ॾिनोमल नगवाणी सागर मध्य प्रदेश में पंहिंजे सिंधी समाज जी जोत जगाए वेठा आहिनि। एडवोकेट विवेक पंजाबी ऐं एडवोकेट श्वेता पंजाबी नासिक ऐं मुंबईअ जे अंदरि सिंधी सभ्यता जी जोत जगाए वेठा आहिनि। श्रीमती जयश्री जेठमलानी उल्हासनगर में सिंधी ॿोली, सिंधी साहित्य, सिंधी सभ्यता जी जोत जगाए वेठा आहिनि। हाणे असांजा एतिरा भाउर, विद्वान भेनरूं सुजाॻ आहिनि ऐं असांजे हिन प्रोग्राम जे मार्फत असांजे सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे में जागृति आणे रहिया आहिनि। अॼु असांजो नओं ॾींहुं आहे। मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त असां अॼु ॾींहं ताईं घटि में घटि 60 खां 70 जे विच में जुदा जुदा शहरनि, जुदा जुदा राज्यनि मां विद्वान भाउर ऐं भेनरूं तव्हांजे अॻियां आंदा, जिन पंहिंजो पंहिंजो रोल सिंधी समाज में कीअं हू निभाए रहिया आहिनि, तिन उन ते रोशनी विधी आहे। मां अॼु जे सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि जो राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद जे तरफ़ां, शंकर एजुकेशन सोसाइटीअ जे बानीकारनि जे तरफ़ां, पूत सिंधी पंचायत जे मेंबरनि जे तरफ़ां तव्हांजा असां तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां अॼु पंहिंजी शिरकत करे असांजे प्रोग्राम खे सफलो बणायो ऐं असांजे प्रोग्राम खे अग्रेसर उन्नतीअ जे मार्ग ते अग्रेसर कयो। यस रतन? हा इन खां पोइ छा आहे करणु? हा, पलो पायो। यस, प्यारा भाउरो ऐं भेण, हींअर अव्हां जे अॻियां कुमारी प्रीति निहालाणी सिंधीअ में पलव पाईंदी साईं झूलेलाल जे निमित, झूलेलाल जी प्रार्थना में। हाँ बेटा शुरू। जय झूलेलाल। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मांदा संदो दास दूल्ह तू शाहंजो शाह, जिंदा जलपति वीर वरण तू ही नंजो अमरा, बुडंदर बेड़ा तिखमा तारी तू ही मीर मला, दुनिया दुखन संदो दरिया तू ही पार पुजाइजे पाण के, दूल्हे संते दरते आए सबको स्वाली, मनुष्य पशु पखी प्याजीत पुराणी, कार्ज कुला जात करे वस संदो वाली, मोटे ना खाली जीवत जपे जिंद पीर के, आयोलाल सबई चओ झूलेलाल। हाणे कार्यक्रम जो अंत कंदे, हा मां आहियां सिंधी, हा मां आहियां सिंधी, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे, मुंहिंजी पहचान हिन ॿोलीअ सां आहे। छो पियो तूं लिकाएं, छो पियो लिकाएं, जहिड़ो सुख तुंहिंजो हिन ॿोलीअ सां आहे। न ठहो मोहताज हिन दुनिया जो, न ठहो मोहताज हिन दुनिया जो, तुंहिंजो धर्म कर्म सभु हिन ॿोलीअ सां आहे। गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, गर्व सां ॻाल्हाए तूं पंहिंजी मिठड़ी ॿोली, जग में मिठास हिन ॿोलीअ सां आहे। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। अॼु जो इहो कार्यक्रम हिते अॼु असां समाप्त था कयूं ऐं सिंधी समाज जो इतिहास नओं अॼु समाप्त था कयूं। सुभाणे असांजो आख़िरी प्रोग्राम थींदो ऐं जंहिंजे अंदरि अञा सुठा असां सां गॾु वीचार धारक जुड़ंदा ऐं अॼु जो सुभाणे जो अगरि पोस्टर रेडी हुजे पवन जी त उहो रिलीज़ कयो वञे ऐं सुभाणे आख़िरी आहे, वधि में वधि माण्हू जुड़नि ऐं असां सुभाणे इन खां जेको इनकमिंग प्रोग्राम आहे उन जे बारे में बि सुभाणे तव्हांखे थोरो ॿुधाईंदासीं। त ओतिरे विच में तव्हांजा असांजा जेके बि वीचार आहिनि तव्हां मुंहिंजे व्हाट्सअप ते या मुंहिंजे फेसबुक ते तव्हां मूंखे मोकिलींदो त मां उनखे बि थोरो उन मथां ख़्यालु करे उन हिसाब सां पंहिंजो कार्यक्रम ठाहींदासीं। आक के सोन बनाइण वारा सिंधी,
भला। आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी, 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 है खाक के सोन बनाइण वाला सिंधी, है खाक के सोन बनाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी। शाह सचल सामीअ जे बरसे वारा, शाह सचल सामीअ जे बरसे वारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, पर पट के बाग बनाइण वाला सिंधी, है खाक के सोन बनाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी। प्रेम भाव के सारा जग में, प्रेम भाव के सारा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, सबकी सा प्रेम बताएगा कुछ दीदा है कुछ पाएगा, सबकी सा प्रेम बताएगा कुछ दीदा है कुछ पाएगा, संसार में प्रेम बधाइण वाला सिंधी, है खाक के सोन बनाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी, आंधिया में ज्योति जगाइण वाला सिंधी। मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा, मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान जिलजिला सूर सख्त
क्यों सहंदा तूफान सिलसिला सूरज क्यों सहंदा हे मुझा फांसी खाईंदा तब मुर्गी मुर्गी गाईंदा हे मुझा फांसी खाईंदा तब मुर्गी मुर्गी गाईंदा हे बुलंदे कंध कपायण वाला सिंधी है खाक के सोन बनायण वाला सिंधी आंधिया में जोत जगायण वाला सिंधी आंधिया में जोत जगायण वाला सिंधी है खाक के सोन बनायण वाला सिंधी है खाक के सोन बनायण वाला सिंधी आंधिया में जोत